निशान नज़र अचे पियो साफ़ मंज़िले निजात जो ऐं बोड विच जियां वधे पियो काफ़िलो हयात जो क़यामतुनि पुठियां उथारींदा अचूं जहां खे ॾियो मुबारकूं असीं पिया काहींदा अचूं हाणे आऊं गुज़ारिश कयां थी अदा राशिद दाऊद पोटर खे त पाण अचनि ऐं अची लेक्चर ॾियनि। लेक्चर जो मौज़ू आहे जदलियाती मादियत। लेक्चर जो मौज़ू आहे जदलियाती मादियत। साईं राशिद दाऊद पोटर साहब। अदीअ मूंखे थले नाले सां सॾायो पर मूंखे ख़ुशी समेत सॾायो। चांहि हिकिड़ी मुंहिंजी खाजी वई आहे। तव्हां कंहिंखे ख़बर आहे हिकिड़ी असांजी चांहि खाजी वई आहे 12 बजे वारी सभिनी खे ख़बर आहे जेका लास्ट सो हुनजे करे हींअर जेका चांहि पाण खे 4 वॻे मिलणी आहे उहा पाण खे 3:30 वॻे ताईं मिलंदी ऐं हुनजी नंढ में पाण खे सवेर जेका चांहि मिलंदी पर इहा चांहि जो हिसाबु किताबु पाण रहियल आहे या केॾी महिल पाण पी सघूं था। मैनेजमेंट कमेटी जे हवाले इहो अख़्तियार आहे त उहा केॾी महिल बि असांखे उहा चांहि पीआरे सघे थी। मौज़ू अदी ॿुधायो तव्हांखे त अॼु जे मुंहिंजे लेक्चर जो मौज़ू आहे जदलियाती मादियत। हाणे तव्हां मां मूंखे ॿुधायो त कंहिं अदीअ इहो लफ़्ज़ ॿुधो आहे? ठीकु आहे। जिन नाहे ॿुधो उहे पंहिंजा हथ मथे कनि। ठीकु आहे। हाणे हीअ अलाए कहिड़ी गोरी आहे जंहिंजो हिते असीं ॻाल्हि ॿोल था कयूं। इन खे सम्झण जे लाइ पहिरीं ॾिसूं त इन जा कारनामा कहिड़ा कहिड़ा। दुनिया जे अंदरि कोरियतनि जो जेको पहिरियों इनकलाब आयो उहो कहिड़ो? पेरिस कम्यून जेको महीने ताईं हलियो। पर पोइ जेको 50 साल हलियो उहो कहिड़ो? रूस जो इनकलाब। जेको रूस जो इनकलाब आयो उहो ऐं दुनिया जे अंदरि ॿिया जेके बि इनकलाब आया उहे ऐं चीन जेका हींअर तरक़ी कई आहे जंहिंमें हींअर उन्हनि अंग ॿुधायो आहे त 1980 जे दौरान उन्हनि वटि तक़रीबन 70 करोड़नि जे लॻभॻि माण्हू ग़रीब हुआ ऐं हींअर उहा ख़ुशी जी ख़बर ॾिनी अथनि इनकलाब जे 70 सालनि खां पोइ पार्टी जेका चीनी कम्यूनिस्ट पार्टी आहे उन जे 100 सालनि खां पोइ त असां तक़रीबन सॼे मुल्क मां गुरबत ख़तमु करे चुका आहियूं ऐं इहो इन क़िस्म जो मिसाल हिन वक़्त ते सॼी दुनिया में मौजूदु कोन्हे बल्कि इंसानी तारीख़ जे अंदरि मौजूदु कोन्हे। इन्हनि पंहिंजी हिकिड़ी रिपोर्ट जारी कई आहे। उन में उन्हनि चयो आहे त असांजी तरक़ीअ जो राज़ छा आहे? चयो असांजी तरक़ीअ जो राज़ बुनियादी तौर ते जदलियाती मादियत आहे। बुनियादी तौर ते उहा जंहिंखे मार्क्सी फ़लसफ़ो बि चयो थो वञे। हिकिड़ियूं शयूं अलाए कि ॾुखियूं हूंदियूं आहिनि या ॾुखियूं करे ॿुधायूं वेंदियूं आहिनि त हीअ ॾुखियूं आहिनि। जीअं जदलियात जे बारे में बि आहे त हीअ ॾुखी आहे आया या ॾुखी आहे या न आहे इन ते तमामु घणो कमु थियो आहे। हिकिड़ो किताबु आहे जेको सिंधीअ में तर्जुमो थियो आहे पब्लिशर वटि मौजूदु आहे। उहो इहो आहे त जेके ॿार ABC पढ़नि था ऐं थोरो ABC खां मथे पहिरीं क्लास ऐं ॿिए क्लास में आहे उन्हनि खे बि जदलियात कीअं सेखारिजे उन ते आहे। उहो किताबु तर्जुमो जेको कयो आहे उहो
अधी उम्र आहे उनजो फर्ज़ंद आहे डॉक्टर आया समूह उन जेको सो कयो उहो किताब तर्जुमो कयो तंहिंजे करे इहा ॻाल्हि त इहे यूनिवर्सिटी जेके वञी पढ़ंदा जेके उठ किताबनि जा पढ़ंदा उन खां सम्झिबो ईअं कोन्हे पहिरीं असांखे के लफ़्ज़ यादि रख जीअं पहिरीं कंहिं लफ़्ज़ ई कोन ॿुधो आहे हाणे पहिरीं त हाणे घटि में घटि हींअर तव्हां मां मूंखे ॿुधायो त जदलियाती मादियत जो लफ़्ज़ हेसि तो ई हिन सेकंड ताईं कंहिं ॿुधो आहे हथ मथे जेके थिया आहिनि उहे इलाही का थी विया हलिया पहिरीं न ॿुधोसीं हाणे ॿुधी वरितोसीं हाणे इहा आहे छा जदलियात जी माना आहे जंग जहिड़ो ऐं उहो जहिड़ो किथे किथे थींदो आहे तव्हां मूंखे मिसाल ॾींदव त जहिड़ो किथे किथे थींदो आहे सर ॿिनि शयुनि में ॿिनि मुतज़ाद शयुनि में ॿिनि मुतज़ाद शयुनि में जहिड़ो थींदो आहे उन खां सवाइ घरनि में बि जहिड़ो थींदो आहे ससु ऐं नुंहं में बि जहिड़ो थींदो आहे घुट ऐं ॿूसट जे करे बि जहिड़ो थींदो घुट ऐं ॿूसट जे करे बि जहिड़ो थींदो आहे समाज में लोकनि में उन में बि जहिड़ो थींदो आहे ज़ाल ऐं मुड़ुस जो बि जहिड़ो थींदो आहे पंहिंजो पाण सां बि जहिड़ो थींदो आहे पंहिंजे पाण सां बि जहिड़ो थींदो आहे नंढड़नि ॿारनि ऐं माउ जे विच में जहिड़ो कोन थींदो आहे हाणे थींदो आहे केतिरा दफ़ा ईअं में थींदो आहे जाम दफ़ा थींदो आहे अधु जेका आहे उहो ॿुधाए सॼो ॾींहुं उहो जहिड़ो हले ऐं ओड़े पाड़े में बि जहिड़ो थींदो आहे पार्लियामेंट में बि थींदो आहे उन में बि घर जा जेके वॾड़ा हूंदा आहिनि उन्हनि जे विच में जहिड़ा थींदा आहिनि कोन थींदा उन्हनि जे विच में बि जहिड़ा थींदा तंहिंजे करे जहिड़ो त जिते किथे आहे जहिड़ो त पंहिंजे पाण सां बि जहिड़ो आहे हाणे हीअ जेका जदलियात आहे इहा चवे थी त हर शइ में जहिड़ो आहे का बि अहिड़ी शइ न आहे जंहिंमें जहिड़ो न हुजे जहिड़ो हर शइ में जंहिं बि शइ में तव्हां नालो खणंदो हुन में जहिड़ो आहे माण्हू त तमामु घणो अॻिते वधियल शिकिल आहे सवेर अॼु ॾींहुं पाण खे ॿुधायो वेठे त कीअं इंसान जेका ज़िंदगी आहे उहा पाणी खां मथे थी आहे पोइ अॻिते जेका त वधी आहे पोइ माण्हू इंसान थियो आहे इंसान जो ई शऊर मौजूदु आहे जंहिंखे पाण शऊर चऊं था लफ़्ज़ वठूं था शऊर दिमाग़ जा इलाही का मुख़्तलिफ़ नाला आहिनि मथे में का शइ पवेस कान थी पाण चवंदा आहियूं मथे में का शइ पवेस कान थी दिमाग़ फिरियल आहे मत मुंझियल अथसि पर वरी जेका किताबी ॿोली आहे उन जे अंदरि लफ़्ज़ आहे शऊर पहिरीं शऊर लफ़्ज़ ॿुधंदासीं त मुंझी पवंदासीं चवंदा लफ़्ज़ कहिड़ो आहे अलाए छा छा जेको सो आहे मूं त पंहिंजनि ॿारनि जे मां हिकिड़े जो नालो शऊर रखी छॾियो मुंहिंजो ॾुखियो नालो आहे घर जे अंदरि हूंदो बार बार चवंदासीं यादि थी वेंदो सो शऊर तीअं ई शऊर आहे त उन शऊर जे अंदरि जॾहिं ॾींदासीं त हर दफ़े जहिड़ो हूंदो आहे स्कूल वञा न वञा नंढे हूंदे त खोड़ सारा इहे मसाला हूंदा यूनिवर्सिटी ऐं कॉलेज जी सतह ते थोरा घटिजी था वञनि हलिया पर जॾहिं प्राइमरी स्कूल में वञूं था त रोज़ु सोचींदा पिया आहियूं त कीअं बचूं बहाना कीअं कयूं न वञण जा बहाना खोड़ चवंदा न वञिणो आहे त पोइ त बहानो ठाहिणो आहे न वञण जा बहाना खोड़ पेट में सूरु आहे मथे में सूरु आहे वरी कन ॾेई ॿुधंदासीं पिया त फलाणे जेको हीअं कयो हीअं अचण सां बुखार अची थो वञे हलियो दिलि खोटी गुज़र घणा बिल्कुलु ऐं पोइ उहे बहाना वेठे कयासीं ॿियो न थींदो त जेके आहिनि उहे हथ हीअं करे गरम करे माइटनि खे चवंदासीं ॾिसो बुखार पर माइट बि जेके आहिनि उहे वॾा चवंदा आहिनि असीं तव्हांजा माउ ऐं पीउ आहियूं उहे बहाना कोन हलंदा उन्हनि बहाननि खां जान जेको आहे उहो चवंदा त न वञिणो अथव इते ई वञिणो आहे पर
हर वक्त ते जॾहिं बि अहिड़ी का सूरत हाल थींदी आहे त दिमाग़ जे अंदरि छेड़ो हूंदो आहे। कंहिं बि फ़ैसिले वक़्तु जॾहिं वठिबो आहे तॾहिं जहिड़ो हूंदो आहे, हीअ कयां न कयां, कयां न कयां, फ़ाइदो थींदो नुक़सानु थींदो, अबो कावड़जी त कोन पवंदो, अमड़ कावड़जी त कोन पवंदी, मिट माइट बिल्कुलु। उन सभिनी जो असांखे जेको आहे उहो यानी इन जहिड़े मां त असीं रोज़ सां गुज़रूं, पर जेकॾहिं जहिड़े वरी जहिड़े जी आहे हिकिड़ी साइंस, जेकॾहिं साइंस सम्झी पऊं त मसइला ई हल थी वेंदा हलिया। जॾहिं साइंस सम्झबी त मसइला हल थी वेंदा हलिया। ॿार नंढड़ो हूंदो आहे उनखे का शइ कान ईंदी आहे त उहो बेज़ार थींदो आहे, चवंदो आहे मूंखे कान थी अचे, रोअंदो आहे, झेड़ो बि कंदो आहे, एहतिजाज बि कंदो आहे। पर माइट खे ख़बर हूंदी आहे त इहा हिनखे हींअर कान थी अचे, 4-5 चकर कंदो पोइ अची वेंदसि, ख़बर हूंदी आहे न हुनखे, छाकाणि जो उहो पंहिंजे तजुर्बे मां सिखे थो, तजुर्बे मां हुनखे इहा ख़बर पवे थी त इहा ॻाल्हि थोरे ईअं ई हींअर पाण पढ़ी नालो सिखंदासीं, पर जेकॾहिं हीअ ॻाल्हि पाण हिन ते थोरो ध्यानु ॾिनोसीं, किताब पढ़ियासीं, सम्झ में कोन ईंदा, ॻाल्हि पढ़ीसीं सम्झ में कान ईंदी, हिकु दफ़ो बि कान ईंदी, ॿियो दफ़ो बि कान सम्झ में ईंदी, टियों दफ़ो बि सम्झ में कान ईंदी, 8-10 दफ़ा सम्झ में कान ईंदी, पोइ अचणु शुरू थी। माण्हू चवंदो आहे पढ़ां थो सम्झ में अचे ई नथी, हीअ त शइ उहा आहे जेका सम्झंदासीं पहिरीं सम्झ में न ईंदी, पोइ आहिस्ते आहिस्ते सम्झ में अचे, अमल सां सम्झ में ईंदी। जॾहिं असीं हिनखे सम्झी वियासीं त पोइ ईअं सम्झो त असां छा खे सम्झोसीं, असां जहिड़े जी साइंस खे सम्झियोसीं, जहिड़े जी साइंस खे सम्झी वियासीं त असांजा इलाही का मसइला हल थी वेंदा। ॿियो असीं इलाही कुझु सोचींदा पिया आहियूं, सम्झ में शयूं कोन ईंदियूं आहिनि। हीअ ईअं आहे त हिकिड़ो माण्हू जेको ज़ख़्मी थियल आहे, पेर में उनखे ज़ख़्म थियल आहे त कीअं हलंदो, आस्ते आस्ते लंगड़ाए हलंदो, मंडकाए हलंदो, उनजी रफ़्तार घटि, पर जेको पंधु हलंदो उनजी रफ़्तार तेज़, जेको गॾे गाॾी ते हलंदो उनजी अञा रफ़्तार तेज़, जेको घोड़े गाॾी ते हलंदो उनजी अञा रफ़्तार तेज़ थी वेंदी हली, ऐं जेको लारीअ में हलंदो, जेको गाॾीअ में हलंदो, अॻ में चइबी हुनखे लारी, जेको लारीअ में हलंदो उनजी अञा रफ़्तार तेज़ थी वेंदी हली। पर जेकॾहिं हीअ जहिड़े जी साइंस असां सम्झीसीं, जंहिंजी शुरूआति पाण अॼु था कयूं, फ़ैसिलो 5 सालनि खां पोइ कंदासीं, हींअर जो फ़ैसिलो न आहे, 5 सालनि खां बाद जो फ़ैसिलो आहे, पोइ कंदासीं त सिखियासीं या कोन सिखियासीं, त असांजे सोच जी रफ़्तार जहाज़ वांगुरु तेज़ थी, असांखे अॻुवाट ख़बर पइजी वेंदी त छा पई थिए। असीं जीअं माण्हू चवंदा आहिनि त हीअ माण्हू त माण्हू जे हलण मां ख़बर पइजी वेंदी आहे उनखे छा पियो करे, छो ख़बर पवंदी आहे, छाकाणि जो उन वटि एॾी वॾी ॼाण हूंदी आहे, पर पाण हिन जे ज़रिए सां सोच जो दुरुस्त तरीक़ो कहिड़ो आहे उहो सिखंदासीं, सोच जो दुरुस्त तरीक़ो, जंहिंजे ज़रिए सां जंहिंजा कारनामा कहिड़ा आहिनि, जंहिंजा कारनामा इहे आहिनि त उहे माण्हू जेके सदन ताईं पीढ़ियल हुआ, जेके सदन ताईं ग़ुलाम हुआ, सदन ताईं मारियल हुआ, उन्हनि इक़्तिदार पंहिंजनि हथनि में करे छॾियो, दुनिया ते हुकूमतूं क़ाइमु करे छॾियूं, ऐं जेके तवंगर हुआ, ताक़तवर क़ुवतूं हुयूं, उन्हनि जे घरनि जे अंदरि मसइला थी पिया, उहे परेशान थी पिया। हिकिड़े रूस जी कामयाबी सॼे यूरोप खे ऐं ओलह खे गॾे विधो, ऐं हेॾां ऑस्ट्रेलिया खे ऐं जापान खे बि गॾे विधो। इहो कारनामो कहिड़ी शइ जो, इहो कारनामो हो इन सोच जे सही तरीक़ेकार जो, उनजो इन जी जेका शुरूआति आहे, हिकिड़ी शइ त चाहे जहिड़ो आहे, जंग आहे, ॿी शइ हुनजे अंदरि कहिड़ी आहे, जहिड़ो ऐं जंग त आहे, पर हर शइ हरकत में, हर शइ हरकत में, तब्दीलीअ में, वाधारे में आहे,
तब्दीली में बि आहे, वाधारे में बि आहे। हाणे अलाए कियूं शयूं त असां ॾिसूं था हरकत में आहिनि, पाण सभई हलूं घुमूं पिया, इहे त नज़र थी अचे असीं हरकत में, असांखे नज़र अचे थो पखो फिरे पियो, इहो बि हरकत में आहे, इहो असांखे नज़र अचे थो। पर अहिड़ी का शइ आहे जेका असां साम्हूं ॿुधायूं त हीअ शइ हरकत में न आहे? जी, बेजान शयूं हरकत में न आहिनि। हिकिड़ियूं बेजान शयूं हरकत में आहिनि। ॿियो, सर हर शइ हरकत में, हर शइ हरकत में आहे, पर उन आहे बेजान शयूं हरकत में कोन। हीअ भित हरकत में कान्हे, बेनाफ्लेक्स हरकत में आहे, उहो आहे। अजीज आयत जी तस्वीर लॻी पई आहे, इहा हरकत में कान्हे, इहा ईअं महसूसु थिए थी। ठीकु आहे, टीवी हरकत में न आहे। टीवी आहे छा ते? टेबल छा ते आहे? पट कंहिंजो हिसो आहे? ज़मीन जो, ज़मीन ख़ुदि हरकत में, ऐं ज़मीन जी जेका हरकत आहे हुन सां गॾु हीअ टीवी हरकत करे पई कान पई करे? ऐं हीअ भित, हीअ शइ हरकत करे। हर शइ हरकत में। हाणे इहा थी हिकिड़ी हरकत, वरी ॿी हरकत ते था अचूं। हीअ जेका टेलीविज़न आहे इहा हर सेकंड जे अंदरि पुराणी थिए पई, नई पई थिए? पुराणी पई थिए। हिन पखे जी हवा जो हुन ते असरु पवे पियो कोन पियो पवे? हिन भित ते, तस्वीर ते पवे पियो। जेका रोशनी अचे थी हुनजो पवे पियो, जेका घिम थिए थी हुनजो, मिटी अचे थी हुनजो पवे पियो। हीअ शइ हाणे हरकत में आहे कान्हे? तब्दीली में आहे। हीअ शइ तब्दीली में आहे, टेलीविज़न तब्दीली में आहे, हीअ जेका भित आहे इहा तब्दीली में आहे। माण्हू चवंदो आहे त हीअ माण्हू मटिजण जो ई कोन्हे। कॾहिं कॾहिं माण्हू बेज़ार थी पवंदो आहे, माण्हू घरनि मां बेज़ार थी पवंदो आहे, ज़िंदगीअ मां बेज़ार थी पवंदो आहे। पर इहा गैर साइंसी सोच आहे, जेकी चइबो आहे गैर मार्क्सी सोच, ऐं गॾोगॾु चइबो हुनखे गैर जदली सोच। जेका साइंस आहे उन साइंस जे उतड़ा सोच आहे। असीं इहे सम्झूं था ईअं आहे कोन। कॾहिं कॾहिं माण्हूअ खे जिस्मानी तौर ते का तकलीफ़ थींदी आहे। ॾाठ जो सूरु कंहिंखे कंहिंखे थियो आहे? मामा आरब खे ॿ ॾींहं अॻु में रहियो आहे, उन खां सवाइ तव्हांखे थियो आहे? ठीकु आहे, सभिनी खे जेको थियो आहे। ॾाठ जे सूर खां पोइ वक़्तु गुज़रण कीअं थी वेंदो आहे? सुस्तु थींदो आहे, तेज़ थींदो आहे? ज़िंदगी ॼण बीजी वई, सफ़ा सुस्तु थी वियासीं। हलिया हूअं लारी में पिया हलियासीं, हाणे त घरे गाॾी ते बि न आहियूं। मथे जे सूर में बि इहो जेको थींदो आहे, मथे जे सूर में, ॾाठ जे सूर में, तकलीफ़ जे अंदरि वक़्तु गुज़रंदो न आहे। पर पोइ छा? पोइ हुते रुकिजी बीहंदो आहे, कोन रुकिजी बीहंदो आहे, पर शइ वरी तब्दील थी वेंदी आहे। जेका बि वॾे खां वॾी तकलीफ़ आहे, वॾे खां वॾी तकलीफ़, उहा बि साॻी कान रहंदी, उहा तब्दील थी वेंदी। ऐं जेके कॾहिं कॾहिं तमामु घणनि माण्हू मुश्किलातुनि में अची वेंदो आहे, उहे बि साॻियूं कोन रहंदियूं। जदली सोच जॾहिं ख़बर हूंदी त उन मायूसी जे दौर में बि जंहिंजो उन ते यकीन हूंदो, जेको उन ते अमल कंदो, सोचींदो उन नमूने सां, जॾहिं उनजो उनखे ऐं परखींदो, रुगो यकीन कोन करिणो आहे, परखिणो बि आहे। जॾहिं उनखे परखींदो ऐं उन ते यकीन कंदो, अंधो अक़ीदो न, अखियुनि खां खुलियल अकुल वारो साइंसी अक़ीदो, उहो जॾहिं क़ाइमु कंदो त उन्हनि मुश्किलनि जे अंदरि बि उनखे ख़बर पवंदो त हीअ घड़ी आहे। माना के सख्त घड़ी है, विसरी हो, ठीकु आहे। त कॾहिं कॾहिं जेका आहे अहिड़ी पोज़ीशन हूंदी आहे
जंहिंजे अंदरि शयूं रुकिजी वेंदियूं आहिनि, पर उहे वक़्त सां जेको आहे उहो अॻिते निकिरी वेंदियूं। जीअं वक़्तु उन्हनि खे मिलंदो त शयूं तब्दील थी वेंदियूं। हाणे जदलियाती जॾहिं जदलियात जो ज़िक्र कयोसीं त उनजे अंदरि कहिड़ी शइ थी? हिकिड़ी थी जहिड़ो जंग, ऐं ॿी शइ उनजे अंदरि छा थी? तब्दीली, हरकत। हरकत वरी हाणे पाण हरकतूं ॿिए पासे था ॾिसूं। हीअ धरती हिन जे अंदरि हरकत आहे, पाण सभई नोट कयोसीं। इहा पंहिंजे महवर जे चौगिर्द फिरे थी पई, पर इहा सिज जे चौगिर्द फिरे पई, तंहिंजे करे इहा रफ़्तार अञा ॿी थी वई। वरी हीअ सिज हिन कहकशां जे अंदरि वञे थो पियो, उनजी हरकत ॿी थी वई। हाणे ईअं जेतिरी दुनिया हीअं वॾी थींदी वेंदी, तीअं असांखे जेका हेसि ताईं साइंसदाननि मालूम कई आहे दुनिया, उन दुनिया जे अंदरि हू चवनि था त हीअ दुनिया हीअं वधे थी पई, पखिड़िजे थी पई, वधे पई, पखेड़ पई करे। जंहिं ते वरी कुझु साइंसदाननि चयो आहे त जेका हींअर शइ पखिड़िजे पई, उनखे जीअं अॻु में हूंदियूं हुयूं VCR कैसेट हूंदियूं हुयूं, उन में हिकिड़ो बटन हूंदो हो त तव्हां उनखे जेको आहे फॉरवर्ड कंदा हुआ, रिवाइंड कंदा हुआ, पोइते कंदा हुआ। हाणे मोबाइलनि जे अंदरि घटि आहे, पर कुझु कुझु जे अंदरि फंक्शन इहो मौजूदु आहे। एडिट कंदा आहियूं न वीडियो, कोई हथ सां ईअं कंदा आहियूं त उहो माण्हू जेको ॿाहिरि निकितो आहे वरी वापसि हलियो। कंहिं माण्हू खे सज़ा ॾियणी हुजे न, त उनखे जेको आहे उहो कुर्सी रिकॉर्ड कयोसि त माण्हू बीठो आहे कुर्सी ते वेहे थो, जीअं कुर्सी ते वेहे वरी पाण तव्हां वापसि करे ॿाहिरि वियो, वरी कुर्सी ते वेहे वरी वापसि करे छॾियो, वरी कुर्सीअ ते वेहे, तव्हां सॼी राति कयोसि, तव्हांजी जेका दिलि जे अंदरि कावड़ आहे उहा ख़तमु थी वेंदी। पोइ आख़िर चवंदा आहिनि हाणे भला हिनखे वीचारे खे वेहण था, हा ईअं करे सघिजे थो। ईअं ई हेॾी सारी जेका दुनिया हीअं वसी थी थिए पई, इनखे वक़्त जे अंदरि जॾहिं पहुचे था वञूं त उहो चवंदा हीअ अञा नंढी थींदी, अञा नंढी थींदी, अञा नंढी थींदी, अञा नंढी थींदी, उहो पोइ नंढी उनखे कनि था। पर हींअर जी पोज़ीशन छा आहे? उनजे अंदरि जेको आहे उहा हरकत आहे, ईअं वॾी थिए थी। हरकत जेका आहे समूरी काइनात जे अंदरि हरकत, काइनात जो जेको बि आहे उनजे अंदरि उहा शयूं अॻिते वधनि थियूं पियूं, उन्हनि में हरकत आहे, तब्दीली आहे। वरी टेलीविज़न ते था अचूं, हीअ टेलीविज़न छाजी ठहियलु आहे? मुख़्तलिफ़ मवाद जी ठहियलु आहे, मेटल आहे, प्लास्टिक आहे, कॉपर जेको सो हुनजे अंदरि आहे। पर इन्हनि सभिनी जो अञा वरी बुनियाद था अचूं, उहो छा आहे? मादो। सॉलिड मादे जूं घणी क़दर हिन में क़िस्म जेके आहिनि। कुझु गैसिस शामिलु हूंदसि, लिक्विड घटि हूंदसि, मूंखे नथो लॻे त हिन में लिक्विड हूंदो, पर मादो आहे। मादो छाजो ठहियलु आहे? आइटम्स जो ठहियलु आहे। ऐं ख़ुदि आइटम छाजो ठहियलु आहे? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन, जंहिंजो सवेर पाण ज़िक्र करे वियासीं। हाणे उहा जेका हरकत आहे उहा हरकत किथे आहे? इलेक्ट्रॉन जे अंदरि जेका आहे उहा हरकत हले पई। वरी इलेक्ट्रॉन जे अंदरि त हरकत आहे, पर जेको हीउ प्रोटॉन आहे उहो हुनखे छिकियो बीठो आहे, नज़र कोन थो अचे, आम अख सां नज़र कोन थो अचे, पर हुनजी कशिश आहे, छिक आहे जेका हिनखे छिकियो बीठी आहे। जेकॾहिं को माण्हू तेज़ी सां ई डोड़ंदो हुजे, या ही गाॾी माण्हू खे छॾियूंसि, जेका मोटर साइकिल आहे उहा ईअं तेज़ वेंदी, पर के अहिड़ा रसा हुजनि जिन रसनि जे ज़रिए सां नज़र में न अचनि, या उहे नज़र में अचनि, उहो पाण ईअं ॿधी हुनखे छिके बियूं ऐं पाण सेंटर ते बियूं, त उहो मोटर साइकिल कीअं फिरणु शुरू थींदी? गोल फिरणु शुरू थींदी। पर असांजे चकमक जे वॾा हुजनि ऐं उन्हनि चकमकनि खे असीं ढले पियूं ऐं वॾा लोह आहे, त उहो हुनखे छिकींदो, असीं छिकिजी वेंदासीं। पर जेकॾहिं असां पंहिंजे पाण खे कीअं महफ़ूज़ करे विझूं, या विच में जेको लोह जो पाइप हुजे असां पोइ जेको सो झलियूं, त असांजे मथां वज़न पवंदो। पर उहो जेको मोटर साइकिल आहे उहो नज़र कोन ईंदो, पर ईअं गोल पियो फिरंदो। ईअं ई हुन छा आहे, जेको प्रोटॉन आहे उहो ईअं छिकियो बीठो आहे, ऐं उनजी एतिरी छिक आहे जेको ईअं इलेक्ट्रॉन खे डोड़ू ॾिए थो, उन इलेक्ट्रॉन खे रोके थो छॾे, उनखे रोकियो बीठो आहे।
हाणे इहा जेका उन जे अंदरि हरकत आहे, इहा जेका फोर्स आहे, इहा जेका ताक़त आहे, इहा ख़ुदि हरकत आहे, उन हरकत जे अंदरि आहे। ऐं उन जे अंदरि जेका हरकत रुॻो इहा कान्हे, पर उन जे अंदरि हर सेकंड जी 1000वीं पतीअ में बि हुन मां ताक़त ख़ारिज पई थिए, ताक़त ख़ारिज पई थिए। छाकाणि छिकियो बीठो आहे न, पोइ जीअं ई थोरो पोड़ो थो थिए, जीअं ई थोरो कमज़ोर थो थिए, त इलेक्ट्रॉन भॼो वञे सॼो, हथनि मां निकिरियो वञे सॼो। छाकाणि इलेक्ट्रॉन त आहे केरु? शरारती ॿार, जंहिंजो कमु आहे ढोअण ते, उहो जेको आहे इन जे करे उहो भॼो वञे। हाणे उन जे अंदरि जेका आहे उहा बि न फ़क़ति हरकत आहे, पर तब्दीली बि आहे, त उहो साॻियो न आहे। हिन सॼी छिक जे दौरान उन जी जेका तवानाई आहे, ताक़त आहे, उहा वञे थी पई, उहा ताक़त ॿिए पासे निकिरी थी। तीअं असां इलेक्ट्रॉन ऐं इलेक्ट्रॉन जे अंदरि बि जेकॾहिं वेंदासीं, अञा ताईं कोन विया आहिनि, पर जेकॾहिं असीं प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन जे अंदरि वेंदासीं, उतां खां वठी करे असांखे उन तब्दीलियूं नज़र ईंदियूं। ईअं ई असीं रोज़ु पंहिंजो फोटो ॾिसंदा आहियूं RCA में, ॾिसंदा आहियूं कोन ॾिसंदा आहियूं? ख़बर ई कोन पवंदी आहे। मूंखे त 40 सालनि में RCA मां ख़बर कान पई आहे, तव्हां वॾो थियो आहियां। हा, फोटू ॾिसंदासीं, ऐं केॾी मुंहिंजी उमिरि जेका आहे हाणे वॾी थी वई आहे, हाणे त ऐं थुली थी वई आहे, हा हाणे आउं सनी थी वई आहे, ऐं मुंहिंजा नंढा वार केतिरा हुआ। सोचींदुसि हल, हा इहा मूंखे तस्वीर मां ख़बर पवंदी आहे। 30 साल मुंहिंजा अॻु में जेको आहे उहो 10 साल अॻु में मुंहिंजा वार वॾा, हाणे घटिजी विया अथव। हाणे इहो किथां थी ख़बर पवे? फोटूअ मां ख़बर पवे, पर रोज़ मां ख़बर पवे थी? रोज़ मां ख़बर कान थी पवे। यानी इहा तब्दीली कहिड़ी आहे? अणलिखी, अणलेखी, ख़बर नथी पवे। हा, नज़र न ईंदड़ आहे सही, पर नज़र न ईंदड़। जॾहिं असांखे पंहिंजी तब्दीलीअ जी ख़बर नथी पवे, त पोइ जेके ॿियूं तब्दीलियूं आहिनि उनखे कीअं ॾिसंदासीं? पहिरीं त पंहिंजी ॻाल्हि कंदासीं न। असांखे ख़ुदि पंहिंजीअ जी ख़बर नथी पवे, त पोइ ॿिए जी ख़बर कीअं पवंदी? पर जॾहिं असीं उनखे वक़्त जे वहकिरे में ॾिसंदासीं ऐं माज़ीअ में वञी ॾिसंदासीं, तॾहिं असांखे ख़बर पवंदी त इहा शइ ईअं न हुई, इहा हाणे ईअं थी आहे, तब्दीली पोइ थी आहे। ईअं जेके ताक़तवर धुरियूं आहिनि जिन सां पाण मुक़ाबिलो कयूं था, उहे हमेशह साॻियूं न आहिनि, तब्दील थियूं थियनि। हिकिड़ो उहो दौर हो जंहिं दौर जे अंदरि पीपल्स पार्टी जो नालो कोन खणी सघिबो, गुंडा तयारु हूंदा, माण्हू विढ़ण लाइ तयारु हूंदा। ऐं हाणे उन्हनि खे लालतूं पवनि पियूं, मीटिंगूं कंदा जहिड़ा शुरू थियो आहे, मीटिंगूं करे नथा सघनि। जामचोरे में कयूं जहिड़ो थियो, अञा ठठे में कयूं जहिड़ो थियो, मलीर में कयूं जहिड़ो थियो। पर जॾहिं उहा सूरत हाल हुई, तॾहिं हमेशह सोचियोसीं त हीअ वाक़ई तब्दीली थींदी या कान थींदी। तब्दीली जी ख़बर ई न थिए पई त का उहा तब्दील थियणी आहे। स्कूल में पढ़ंदा आहियूं 3 दर्जे में, भई 3 दर्जे के अंदरि सोचींदा आहियूं त इहे 10 साल कॾहिं पूरा थींदा। मैट्रिक में जॾहिं पहुचंदासीं, 10 साल जेके रोज़ स्कूल वञिणो आहे, रोज़ वञिणो आहे। ख़ुशीअ जी ख़बर फ़क़ति आहे त उहो कहिड़ी आहे? आचर जो ॾींहुं। फ़क़ति हिकिड़ी ख़बर आहे, आचर जो ॾींहुं, ख़ुशी आहे। वरी जल्दी ख़बर ई नथी पवे, स्कूल में वञूं था त ख़बर पवे थी त ॾींहुं कीअं थो गुज़रे। आचर जो ॾींहुं ख़बर ई कान पई, चवंदा हाणे सुभाणे सूमर ते किताब जेके थो खोल, ईअं आहे कोन्हे, अॼड़ी ईअं आहे कोन्हे। हेॾियूं सारियूं मोकलूं थियूं, हेॾियूं सारियूं अंजर, ख़बर पई का? छुट्टी जी ख़बर ई कान निकिरे पई।
तीअं ई हिकिड़ियूं जेके तब्दीलियूं आहिनि उहे अणलिखियूं आहिनि, उनजी ख़बर न आहे पवंदी, हिकिड़ियुनि जी ख़बर पवंदी पई आहे, आचर जे ॾींहं जी ख़बर न आहे पवंदी, सूमर जी, अंगारे जी, अरबा जी, ख़मीस जी ख़बर पवंदी, ऐं इहे रोज़ असां सां थियनि था। त असांखे इहा जेका तब्दीलियूं आहिनि उन्हनि खे नोट करण जी ज़रूरत आहे। असांजी ज़िंदगियुनि जे अंदरि जेके तब्दीलियूं आहिनि उन्हनि खे बि नोट करण जी ज़रूरत आहे। त कहिड़ियूं तब्दीलियूं आहिनि जेके असांखे महसूसु थियनि थियूं, कहिड़ियूं तब्दीलियूं आहिनि जेके महसूसु नथियूं थियनि पर थियनि पियूं। छाकाणि तब्दीली त हर शइ थिए पई, असीं मञूं या न मञूं, पर तब्दीली जे अमल में त आहियूं। तंहिंजे करे अहिड़ो को ॿारु आहे जेको चवे त हमेशह ॿार हुजां, नथो थी सघे। अहिड़ो को ॿारु आहे जेको नौजवान आहे जेको चवे त हमेशह नौजवान हुजां। अहिड़ी का शइ आहे जेका चवे जंहिंजे लाइ असीं चऊं त इहा हमेशह ओढ़े जी ओढ़ी रहे, कोन्हे। पर्स खे सुठा ईंदा आहिनि उहे संभाले रखबा आहिनि, हा पोइ वक़्त ते कढिबो आहे, साल खां पोइ कढिबो आहे, ख़बर पवंदी आहे त उनजे अंदरि जेको कीमियाई अमल थियो आहे हाणे जेको आहे उनजे अंदरि उहा सघ बची करे। ईअं थियो आहे तव्हां कंहिंसे कॾहिं ईअं बुरी जेको सो जुतियूं इलाही जूं वठी ईंदा आहियूं, हर प्रोग्राम जे लाइ नई जुती खपे थी। सरमाएदारी असांखे अहिड़े पासे खणी वई आहे जंहिंजे लाइ हुन असांखे रांदीको बनायो आहे। हुन रांदीको बनायो आहे त हू असां सां खेॾंदा आहिनि ऐं हू सोचींदा आहिनि, टहक ॾींदा आहिनि, अच्छा हाणे ॾिसिजो भई हाणे असीं कीअं था कयूं, हाणे असीं ईअं था कयूं त जेके रंग आहिनि उहे रंग मटायूं था, थधा रंग था आणियूं। असां पंहिंजो कारोबार कंदासीं पर हीअ जेके माण्हू हींअर गहरा रंग पिया आणनि न चहिरे खे, चपनि खे, उन्हनि खे तब्दील था कयूं। कपिड़ा पाइनि वेठा गहरे रंग जा, उन्हनि खे तब्दील था कयूं। पोइ हुनजी हू शुरूआति कनि था, जॾहिं शुरूआति कनि था त पोइ हुनजो नतीजो छा थो निकिरे? ॾिसंदासीं त टेलीविज़न ते छा आयो, मोबाइल ते छा आयो, एडवर्टाइज़मेंट जे अंदरि छा आयो। पोइ वरी ॾिसंदासीं त जेको आहे उहो मोबाइल ते जेके जिन खे असीं चाहियूं था उहे कहिड़ा जेके से फैशन खे अपनाइनि वेठा, ऐं पोइ अणलिखे नमूने में असीं रांदीका थी करे उनजो शिकार थींदा। अणलिखे नमूने असीं चाहियूं नथा त केरु असां सां ईअं भई खेॾे, पर असीं सभु उनजो शिकार थियूं था। सॼी दुनिया उनजो शिकार आहे, सॼी दुनिया उनजो शिकार अणलिखे नमूने। तंहिंजे करे जॾहिं असीं अणलिखे तब्दीलीअ ते रखंदासीं त अणलिखे तब्दीली जेका आहे, जेका महसूसु न थींदड़ तब्दीली आहे, उनखे बि ॾिसणु शुरू कंदासीं। जेका हूअ महसूसु नथी थिए पर पोइ असांखे महसूसु थियणु शुरू थींदी। जीअं असीं महसूसु थींदासीं पोइ असांखे ख़बर पवंदी त हीउ जेको मोबाइल इस्तेमालु कयूं था, पाण रस्ते ते वञूं पिया, केरु अची असांखे हीअं हथणे, केरु हूंदो आहे जेको हथणंदो आहे? फ़क़ीर। चिड़ ॾियारींदो आहे, ॾाढी चिड़ ॾियारींदो आहे। ऐं तव्हांजे मोबाइल जे अंदरि हिकिड़ा फ़क़ीर मौजूदु आहिनि, कॾहिं नोट कया अथव? नोटिफिकेशन्स। तव्हां चयो था नोटिफिकेशन अचे, तव्हां त कोन चयो हुनखे, उहो तव्हांखे देरि कोन कंदो। व्हाट्सअप जेको आहे उहो हेतिरो व्हाट्सअप हूंदो, हुनजे मथां हेतिरो नंढो हूंदो, हुन में लिखियो पियो हूंदो 32, 35, 5। पोइ खोले ॾिसूं, ॾिसूं छा आहे, खोले ॾिसूं, वरी ध्यानु अचे, वरी चवंदा खोले ॾिसूं। ॾींहं में 100 दफ़ा ईअं कंदा आहियूं, पोइ वरी इन ते आदत पइजी थी वञे। हाणे इहा अणलिखी तब्दीली जेका थिए थी पई, ठीकु आहे। हाणे असीं जॾहिं हुनखे नोट कयूं था त इहा छा पई करे, इहा असांखे इन तरफ़ वठी पई वञे त असांजी तबियत जे अंदरि बेचैनी पैदा थिए, जो असीं हर 15-15 मिंटनि ते मोबाइल खोले ॾिसूं।
ऐं नोटिफिकेशन से इलाही त जोक्स बि अथव, तमामु घणा जोक्स जेके उहे जेके उहे बि हुन सां लाॻापियल जेके पर हीअ जॾहिं तव्हां हिनखे ॾिसंदव त उनजे अंदरि तव्हांखे न फ़क़ति इहो पर हुननि हिकिड़ी शइ ॿीअ खे बि इस्तेमालु कयो आहे अणलिखी नमूने सां। माण्हूअ खे जीअं मूं सवेर ॻाल्हि कई त प्रोटॉन जे अंदरि सघ आहे जेका उहो छिकियो बीठी आहे इलेक्ट्रॉन खे। मोटरसाइकिल जे लाइ पाण ॻाल्हि कईसीं त उनखे पाण छिकींदासीं त उहो गोल फिरणु शुरू थी वेंदो। ईअं जेके छिकूं आहिनि ईअं ई माण्हुनि जे लाइ बि छिकूं आहिनि। माण्हुनि जे लाइ जेके छिकूं आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि? माण्हूअ जे अंदरि चओ हीउ कमु न कर कंदो, चओ हीउ न कर कंदो, जेकॾहिं न करे सघियो तॾहिं सोचींदो सही। हिनखे चइबसि त बाबा हिन खे बाक्स खे खोलणो न आहे, सोचींदो छो चई पोइ एहतियात बि कंदो किथे। पर जेकॾहिं कंहिं भेण चएसि त पोइ उहा होॾां वेही खोले ॾिसी छॾींदी, क्यूरियोसिटी वधी वेंदी आहे। उहा आहे छिक, तजसुस जी छिक उहा वधी वेंदी आहे। हाणे इहा जेका तजसुस जी छिक आहे इहा शुरू किथां खां थी? इन ते तमामु वॾा बहस थियल आहिनि। हुनजे अंदरि हिकिड़ा किसा बि आहिनि, मज़हबी किसा बि इलाही का जेके मौजूदु आहिनि। आदम वारी जेको आदम खे अलाह छा चयो? चई हीउ जेको वण आहे इन जो हीउ मेवो न खाइजांइ, ऐं बिश्त में इहो मेवो न खाइजांइ। पोइ कई छा? खाधे। हुन चयो त आउं इंसान आहियां, आउं इंसान आहियां ऐं इंसान जे ॿियनि शयुनि सां गॾोगॾु उनजे अंदरि हिकिड़ी शइ हीअ बि आहे त जेका बि लकीर तव्हां कढंदव इन लकीर खे किरास इंसान तव्हां हीअ लकीर कढी आहे, असीं हिनखे किरास कंदासीं। हिन समाज हज़ारे सालनि खां वठी हिकिड़ी लकीर कढी आहे अणलिखी, ख़बर न आहे, वाक़ुफ़ न आहियूं, अणलिखी आहे न। उहा अणलिखी हीअ आहे त औरतूं घरनि जे अंदरि रहनि, मख़सूस कम कंदियूं ऐं मख़सूस कम वरी मर्दनि जे हवाले। उहा अणलिखी दीवार, उहा जेका अणलिखी दीवार, जेका अणलिखी लकीर आहे, उनखे चैलेंज केरु कंदो? उनखे इंसान चैलेंज कंदो ऐं उनजो शिकार छाकाणि जो औरतूं वधीक आहिनि त उहे वधीक कंदियूं, पर जंहिंजे अंदरि उहा शइ इंसानी हूंदी उहो चवंदो त हीअ लकीर कढी आहे। अच्छा, मर्द बि सोचींदा, अच्छा हीअ लकीर कढी अथनि, इहा लकीर असांखे क़बूल कान्हे। छो नथियूं करे सघनि असांजूं माउरूं उहे कम? धीअरूं छो नथियूं करे सघनि? भेनरूं असांजूं छो नथियूं कमु करे सघनि? जिन जे अंदरि उहा सोच मौजूदु हूंदी। असांजे घरनि जे अंदरि इहा सोच मौजूदु आहे या कान्हे? असां उन्हनि घरनि जा आहियूं जिन जे अंदरि इहा सोच मौजूदु आहे, जिन उन अणलिखी लकीर खे चैलेंज कयो। सवेर पाण पहिरियों पंहिंजो लेक्चर थियो, उहो पंहिंजो पहिरियों जेको लेक्चर हो उहो छा ते हो? उहो हो औरतुनि जे ख़िलाफ़ ॿुधियूं रस्मूं। कारी थी हर कंहिं ॾिठी, बाहि में सड़ी हर कंहिं ॾिठी, दफ़नाई वई उन ॾिठी, पंधो जेको मारे उन खां पोइ जेको ख़ुदकशी जो ड्रामो कयो हर कंहिं ॾिठी, मार कुट खाधई हर कंहिं ॾिठी, पर इहो कंहिं कोन ॾिठो त उनजे ज़हन खे चयो वियो, नंढे हूंदे खां वठी तरबियत ॾिनी वई त न हीउ न आहे करणो, हीउ न आहे करणो, हेॾां न आहे वञिणो, हीउ कमु न आहिनि करणा। असीं पाण वॾा टहकम न ॾियो। असीं जॾहिं सोचींदा आहियूं पंहिंजे मथां ज़ुल्म जे बारे में त असीं चवंदा आहियूं असांजे मथां त को ज़ुल्म कोन्हे, पर छा असीं इन वॾे में वॾो जेको ज़ुल्म जंहिंजो हर माण्हू हर रोज़ शिकार थो थिए, मूंखे ॿुधायो त इन शइ जो केरु आहे जेको तव्हां मां शिकार नथो थिए? हा, वरी ॻाल्हि रिपीट थो कयां, वरी दोहिरायां थो त कंहिंखे का कारी करे मुहैया उहा त हर कंहिंखे ख़बर आहे, लिके कान थी ॻाल्हि। खून आहे, खून खे खथोरी वारी ख़ुशबू हूंदी आहे, लिकंदो न आहे उहो। कंहिंजो मथो फाटो ख़बर पई
मथो न पाटो, मथो में धक लॻो, बूढ़ो थियो पियो आहे, उहा ख़बर पई। बाहि में साड़ी वई, ख़बर पई, तेज़ाब लॻो, ख़बर पई। पर जेको उनखे पंहिंजे ॼमण वारे पहिरें ॾींहं खां, बल्कि उनखां पहिरीं खां, जॾहिं उहो अञा पैदा न आहे थी, पर ख़बर पई आहे त पेट में धीउ आहे, तॾहिं खां वठी करे जेको माउ ते टार्चर विधो वियो ऐं उहो ज़हनी टार्चर औलाद ते वियो, ऐं उनखां पोइ जेका उनजी तरबियत कई वई ऐं मख़सूस उमिरि जे हिसे में उनखे वधीक सख़्तीअ जो शिकार कयो वियो ऐं पंहिंजनि रवैयनि जे ज़रिए सां, अखियुनि जे ज़रिए सां, आवाज़ मटाइण जे ज़रिए सां जेके उनखे पैगाम ॾिना विया, उन्हनि पैगामनि जे अंदरि उनखे चयो वियो त हीअ लकीर आहे, तोखे हिन जे अंदरि रहे, ही कमनि जेके तोखे न आहिनि करणा। इहा बुनियादी तौर ते वॾे में वॾी इंसान दुश्मन और दुश्मन रस्म आहे, जेके असीं रस्म आम तौर ते तसवर नथा कयूं। ऐं इन जो शिकार केरु केरु आहे? सभई औरतूं रस्म सिधी अणसिधी सिधी ऐं अणसिधी तरह ते पाण सभई। उहा शइ जेका ॾिसण में नथी अचे ऐं हिन जदलियात जे ज़रिए सां असांखे छा महसूसु करिणो आहे? उहा तब्दीली जेका अणलिखी आहे। कहिड़ी महसूसु करणी आहे? जेका अणलिखी आहे। ॾिसण वारी त हर कंहिंखे, पखो फिरे थो इहो हर कंहिंखे ख़बर आहे, माण्हू हले थो इहो हर कंहिंखे ख़बर आहे, पर असांखे जेका महसूसु करणी आहे उहा तब्दीली महसूसु करणी आहे, जेका लिकल आहे उनखे असांखे महसूसु करिणो। उनखे जॾहिं असीं महसूसु कंदासीं तॾहिं असीं वाक़ुफ़ु थींदासीं। ऐं गॾोगॾु इन शयूं ॿियूं बि जदलियाती मादियत जॾहिं असीं पढ़ंदासीं त उनजा बहस आहिनि, उनजे अंदरि अकुल ऐं शऊर ऐं मादे जो बि बहस ईंदो। उहो शऊर पहिरीं आहे, मादो पहिरीं आहे, पाण हिन बहस जे अंदरि नथा वञूं। इर्तिका जी कहाणी असांखे हिकिड़ी शइ वधि ॿुधाए थी, असीं उहो उनखां वाक़ुफ़ु आहियूं, असीं उनखां वधीक गहराई में वञण लाइ तयारु न आहियूं। हींअर मौक़ो कोन्हे, हिते नथा वञूं। उहो इहो आहे त इर्तिका जी जेका हींअर कहाणी असीं ॿुधूं था, उन्हनि जे अंदरि ज़िंदगी जेका आहे उहा मादे मां पैदा थी आहे। उहा पहिरीं हिकु घरड़ाती थी आहे, पोइ उन मां घणा जेके घरड़ा थियणु शुरू थिया ऐं उनखां पोइ उहो वधंदे 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 इन रूप जे अंदरि आई आहे जंहिंखे असां पोइ इंसान चऊं। असीं न कयूं। हाणे शऊर किथे आहे? अकुल किथे आहे? हिते आहे न? हिन खां ॿाहिरि आहे? हिन खां ॿाहिरि त कोन्हे। हिन खां ॿाहिरि त कोन्हे न, हिते ई आहे न। ऐं हीअ छा आहे? इंसान छाजो ठहियल आहे? मादे। इंसान मादे जो ठहियल। ऐं शऊर किथे अथसि? तव्हां गुज़िरियल जिन 10 सालनि जे अंदरि ॾिठो आहे के तब्दीलियूं आयूं आहिनि असांजे आस पास में? अणलिखियूं आयूं आहिनि। मोबाइल जेकी अॼु असां वटि मोबाइल आहे, इहो 6 साल पहिरीं हो कोन। इंटरनेट जेका हींअर 4G हले पई, इहा 3 साल पहिरीं हुई कान। अञा पोइ ते वेंदासीं 5 साल, छाकाणि 3 साल जो मुंहिंजूं जेके बि हिते कुझु घड़ी वञो उन्हनि खे यादि हूंदो। तस्वीरूं ॾिसंदासीं वधि में वधि, पर हीअ यूट्यूब जेको आहे उहो हीअं हले थो पियो तेज़ी सां, जीअं रेल हले तीअं पियो अहिड़ी स्पीड सां। ईअं त यूट्यूब त कोन हलंदो। उहो यूट्यूब जेको असांखे हींअर नज़र अचे थो, हींअर असीं ॾिसूं था, उहा तब्दीली जेका असां, इहा तब्दीली जेका तब्दीली हींअर असीं ॾिसूं था, जीअं ई असीं थोरो पोइ ते वेंदासीं त हिन पाकिस्तान जे अंदरि 25 सालनि जे अंदरि, अॼु खां जेकॾहिं पाण 25 साल पोइ ते वञूं त जेके शहर हुआ ऐं जेके ॻोठ हुआ उहे अधो अधु कोन हुआ। हीअ जेका आदमशुमारी वधे पई, इहा 25 सालनि जे अंदरि ॿीणी थी थिए, तब्दील थी थिए। हाणे अञा जेतिरो पोइ ते वेंदासीं तॾहिं असांखे ख़बर पवे थी त हीअ इलाही जेके शयूं आहिनि इहे असांजी माज़ी जे अंदरि त हुयूं कोन। हींअर असां इलाही कुझु शयूं, छाकाणि जो हींअर असीं हुनखे आसानी सां सम्झी सघूं था। जो अॼु खां जेकॾहिं असीं 100 साल पहिरीं वेंदासीं
त बाबा पढ़बो छा थिए चई पढ़बो कंहिंते पढ़बो पटीअ ते लिखबो कापी वञा उन माना में कोन आई पर वधि में वधि जेका आहे उहो पन्नो मिलंदो हो उन पने ते कापी ते कमु थींदो ठीकु आहे वरी बाबे खां पुछंदी बाबा तव्हां बाबा कीअं पढ़ंदा हुयो हुन बि चयो तव्हां पटी ऐं कापीअ ते वरी ॾाॾे खां पुछोसीं बाबा हुन कीअं हुन बि चयो पटीअ ते ऐं पने ते वरी उन खां पुछंदी बाबा तव्हांजो जेको ॾाॾो हो उन कीअं कयो हुन उहो पने ते ऐं पटीअ ते सिखियासीं उहा तॾहिं हरकत सुस्त ऐं हींअर जेकॾहिं पुछंदो मूंखां त तव्हां छा ते पढ़ियो असीं चवंदा आहियूं कारे बोर्ड ते पढ़ियासीं कारो ब्लैक बोर्ड हो चाक हूंदो हो उन ते जेके से पढ़ियासीं कापियूं रजिस्टर हूंदा हुआ उहे रजिस्टर जेके से भरियासीं हाणे तव्हां खां पुछां थो त तव्हां छा ते था पढ़ो मल्टीमीडिया इहा वरी कहिड़ी मुसीबत आहे ॿियो वाइट बोर्ड अञा मोबाइल ज़ूम मैप गूगल हाणे ॾिसो केॾियूं वॾियूं शयूं अची वियूं आहिनि हाणे इहा उहा तब्दीली आहे जेका असीं महसूसु कयूं था हाणे इहा साॻी शइ जेका असीं शऊर जी ॻाल्हि कयूं था असीं जॾहिं माज़ी में वञूं था त उहा साॻी शइ पहिरीं एतिरियूं न हुयूं जेतिरियूं हाणे घणियूं थी वियूं हाणे उहे तेज़ थी वियूं तेज़ी सां उहे शयूं अचनि थियूं इंसान जे ज़हन जी ख़ासियत हीअ आहे तव्हांजी तस्वीर अखियूं बंदि थो कयां त मूंखे धुंधली तस्वीर तव्हां सभिनी जी यादि करी अखियूं खुलियल आहिनि त चिटी आहे बंदि आहिनि त धुंधली आहे घर में हींअर जितां तव्हां पाणी पीअंदा आहियो उहो कूलर हुजे मट हुजे नाद हुजे हीअं अखियूं बंदि करे सोचण जी कोशिशि कंदो तव्हांजे अॻियां उहा तस्वीर अची थी वञे बंदि करण जी बि ज़रूरत कान थी उहा उन ई टाइम ते अची इहा ख़ासियत कहिड़ी आहे इहा आहे हिन मशीनरी जी ख़ासियत जेका हिते मौजूदु पंहिंजी कहिड़ी सहेलीअ सां तव्हां शइ ते विड़ियूं हुयूं थोरो सोचींदो त यादि उहा बि अची वेंदी हा उहा यादि अची ऐं कंहिं तव्हांखे जेकॾहिं इग्नोर कयो हुजे दड़को ॾिनो हुजे ईअं अजायो ॾुखु थियो हुजे त उनजो यादगिरो चिटो थींदो आहे उहो इलाही अरसे ताईं हूंदो आहे हाणे इहो त थियो शऊर पर इहे शऊर जूं जेके ख़ासियतूं आहिनि इहे किथां खां आयूं आहिनि इहे माध्यम आहिनि हीअ जेका भित आहे न हिन भित जे अंदरि अलाए केतिरियूं शयूं मौजूदु भला हिन भित जे ज़रिए सां असांखे इहा ख़बर नथी पइजी सघे त हीअ जेका भित आहे इहा केतिरी पुराणी आहे पइजी सघे थी न जेकॾहिं इनखे लेबॉरेटरी जे अंदरि जेके औज़ार आहिनि उन जे ज़रिए सां चेक कयो वञे त पइजी सघे जेकॾहिं इन ते हथ कहिड़ा लॻल आहिनि इहा ख़बर पइजी सघे थी नथी त पई सघे पइजी सघे थी हीअ जेके असां सीरीज़ ॾिसंदा आहियूं क्राइम सीरीज़ हुन जे अंदरि छा थींदो आहे फिंगर प्रिंट्स उहे किथे हूंदियूं आहिनि हिते जेके हुन जे ज़रिए सां साइंस इन ॾाके ते पहुती आहे जो उहा रुगो को पुराणो हॾो खणी हथ में ॾिसे थी पोइ हुनजे अंदरि का शइ हुनजी वठे थी पोइ वरी हुनजी लेबॉरेटरी में चेक करे थी पोइ चए थी हिनजी उमिरि अंदाज़नि एतिरा साल पत्थर खणे थी पोइ पुछे थी हीअ जेको पत्थर आहे इहो हुनखे एतिरा साल थियो आहे इहो अॻु में ठहियो हाणे इहो कमु कंहिंजो आहे इहो हिन जो कमु आहे न पर इन जो जेका बुनियादी तौर ते जेके यादगीर आहिनि उहे किथे किथे आहिनि इहे सभिनी हंधनि ते आहिनि जानवरनि खे पाण ॾिसूं त जानवरनि खे ख़बर कान पवंदी आहे छा जानवरनि खे बि ख़बर पवंदी तंहिंजे करे जेको हीउ वादो ऐं शऊर जो जेको सुवालु आहे उनजे अंदरि जेको आहे उहो मादो आहे ऐं उनजे अंदरि इहे सभु शयूं मौजूदु आहिनि हाणे इन शइ खे जॾहिं असीं अॻिते वधाईंदासीं त कुझु शयूं ॿियूं आहिनि जिन खे असांखे सम्झण जी ज़रूरत आहे उहा हीअ आहे त हीउ जहिड़ो त आहे पर हर शइ जे अंदरि उबतड़ आहे
हर शइ जे अंदरि टकराव आहे। टकराव त सवेर पाण जहिड़े जी सूरत में आंदोसीं, पर मुखालिफ़ क़ुवतूं आहिनि, उहे मौजूदु आहिनि, उहे हर हंधि ते आहिनि। हिकिड़े स्कूल जे अंदरि मुखालिफ़ क़ुवतूं कहिड़ियूं आहिनि? शागिर्द ऐं टीचर, शागिर्द ऐं उस्ताद, प्रिंसिपल, एडमिनिस्ट्रेशन, हिन जे विच में टकराव थींदा आहिनि कोन थींदा आहिनि? शागिर्दनि खां पुछिबो अची मास्तर सही पढ़ाए कोन थो, सम्झ में कीअं ईंदो? हा? हिन क्लिप खे मास्तर पढ़ाई कोन थो, सम्झ में ॻाल्हि ईंदी कान। ऐं उस्ताद खां पुछिबो हो छा चवंदो? ॿार पढ़नि कोन था, सम्झाए बीठा रहो। अधी प्रेफ चवंदी जेके ॿार पढ़नि ई नथा, घणो ई मथो थी हणां, दिलचस्पी बि घणी थी पैदा कयां, पर पोइ वरी जेको एडमिनिस्ट्रेशन हूंदी उहा छा चवंदी? क्लास ई कोन था अचनि, ऐं रुगो चवनि था पंहिंजे बारे में असीं मोतबर आहियूं, पढ़ायूं असीं था। इहो टकराव किथे आयो? आप मुख़्तलिफ़ क़ुवतूं किथे वेठियूं आहिनि? हिकिड़ी जॻह ते, स्कूल जे अंदरि, घर जे अंदरि। घर में कहिड़ियूं क़ुवतूं? हाणे घर हिकिड़ो पंहिंजो आहे, हुन में मुखालिफ़ क़ुवतूं कीअं कंदासीं? मानी त खपे थी न, ऐं गॾो गॾु जेब ख़र्ची बि त खपे थी न, पर हींअर पाण पंहिंजा पाण में वेठा आहियूं, हिसाब किताब कयूं था थोरो, ठीकु आहे। घर जे अंदरि मुखालिफ़ क़ुवतूं कहिड़ियूं आहिनि? ज़ाल मुड़ुस मुख़्तलिफ़ क़ुवतूं आहिनि कोन? वॾे में वॾी जेका आहे टकराव जेको आहे उहो किथे आहे? पर उनखे छा आहे, इन्हनि ॿिनि मुखालिफ़ क़ुवतुनि खे, फ़ौजुनि खे, ॿ क़ुवतूं वॾियूं क़ुवतूं आहिनि जेके सदियुनि खां न, हज़ारनि सालनि खां न, लखे ऐं किरोड़े सालनि खां, जॾहिं अञा इंसानी कोन थियो हो, उनखे हिन घर छा कयो आहे? उन ॿिनि मुखालिफ़ क़ुवतुनि खे गॾु विहारे छॾियो हूंदव गॾु। हा, हिकिड़ी क़ुवतूं इहे आहिनि, ॿियूं क़ुवतूं ठीकु आहे, इहे क़ुवतूं आहिनि। ऐं गॾो गॾु इन जे अंदरि अञा ॿियूं क़ुवतूं आहिनि, औलाद ऐं माई। इन जे विच में टकराव कोन्हनि? औलाद हमेशह सम्झंदो पियो आहे आउं त जेका शइ चवां थो हीअ मञीनी कोन था, सम्झनि ई नथा। हिन जो कमी आहे इहा ॻाल्हि खे थेड़ी छॾींदा। हा ठीकु आहे, सुभाणे